अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भली का अॼु पाण क्लासिफिकेशन ऑफ बैक्टीरिया ऑन बेसिस ऑफ फ्लैजिला पढ़ंदासीं। फ्लैजिला छा आहे? फ्लैजिला हिकिड़ो लोकोमोटरी ऑर्गेनिल आहे बैक्टीरिया जे अंदरि, यानी अहिड़ो ऑर्गेनिल जेको बैक्टीरिया खे हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ॾांहुं मूव करण में हेल्प कंदो आहे। फ्लैजिला जी बेस ते बैक्टीरिया खे 5 टाइप्स में विराए सघिजे थो। हीउ ॾिसो नंबरवार 5 टाइप्स लिखियल आहिनि। पहिरीं टाइप एट्राइकस बैक्टीरिया। एट्राइकस बैक्टीरिया में को फ्लैजिला कोन हूंदो आहे, यानी अहिड़नि बैक्टीरिया वटि फ्लैजिला हूंदो ई कोन्हे को। उन खां पोइ ॿी टाइप आहे मोनोट्राइकस बैक्टीरिया। मोनोट्राइकस बैक्टीरिया में सिंगल फ्लैजिला जेको आहे उहो कंहिं हिकिड़े पोल ते हिकिड़े किनारे ते राइट साइड या लेफ्ट साइड मौजूदु हूंदो आहे। उन खां पोइ टी टाइप आहे लोफोट्राइकस बैक्टीरिया। लोफोट्राइकस बैक्टीरिया में ट्रफ्ट या क्लस्टर फ्लैजिला जो कंहिं बि हिकिड़े पोल ते, उहो राइट पोल बि थी सघे थो, लेफ्ट पोल बि थी सघे थो, उन ते मौजूदु हूंदो आहे। यानी हिकिड़ो छुगो फ्लैजिला जो जंहिंमें 4, 5, 6 फ्लैजिला थी सघंदा, उहो साॼे पासे या खाॿे पासे कंहिं बि हिकिड़े पासे मौजूदु हूंदो। उन खां पोइ चौथी टाइप आहे एम्फीट्राइकस बैक्टीरिया। एम्फीट्राइकस बैक्टीरिया में ट्रफ्ट ऑफ फ्लैजिला प्रेजेंट ऑन एट बोथ पोल्स, जेके ॿई किनारा आहिनि साॼी साइड ऐं खाॿी साइड, ॿिन्ही पासे जेको आहे ट्रफ्ट या क्लस्टर या पंहिंजो छुगो जेको हिकिड़ो फ्लैजिला जो आहे उहो ॿिन्ही कोननि ते मौजूदु आहे। उन खां पोइ आख़िरी टाइप आहे पेरिट्राइकस बैक्टीरिया। उन में जेको आहे फ्लैजिला जेका आहे उनजी सॼी बॉडी खे बैक्टीरिया जी बॉडी खे सराउंड करे बीठा आहिनि, यानी सॼी बॉडी ते हर जॻह ते जेको आहे न उहो फ्लैजिला मौजूदु आहे। हाणे पाण डायग्राम ॾिसांसीं, उन में पाण खे वधीक क्लियर थींदो। पहिरीं ॾिसो एट्राइकस। एट्राइकस में को फ्लैजिला कोन्हे को। उन खां पोइ मोनोट्राइकस। मोनोट्राइकस में मोनो जो वर्ड ई माना हिकु आहे, त मोनोट्राइकस में सिंगल फ्लैजिला जेको न हिकिड़े पोल ते मौजूदु आहे। हिते लेफ्ट पोल ॾेखारियल आहे, इहो लेफ्ट पोल ते बि सिंगल फ्लैजिला थी सघे थो, राइट पोल ते बि सिंगल फ्लैजिला थी सघे थो। हिकिड़ो ई फ्लैजिला हूंदो, कंहिं बि हिकिड़े पोल ते हूंदो मौजूदु हूंदो। उन खां पोइ लोफोट्राइकस। लोफोट्राइकस में ॾिसो टफ्ट हिकिड़ो जेको क्लस्टर आहे, हिकिड़ो छुगो जेको फ्लैजिला जो आहे उहो हिकिड़े पोल ते मौजूदु आहे। हाणे हिते लेफ्ट पोल ॾेखारियल आहे, इहो लेफ्ट पोल ते बि थी सघे थो, राइट पोल ते बि थी सघे थो, पर हूंदो कंहिं बि हिकिड़े किनारे ते। चौथी टाइप एम्फीट्राइकस। एम्फीट्राइकस में फ्लैजिला जो क्लस्टर ॿिन्ही पोल ते मौजूदु हूंदो। हाणे हिते लेफ्ट पोल ते मौजूदु आहे, राइट पोल ते मौजूदु आहे। त हाणे इहो एम्फीट्राइकस में ॿिन्ही पोल ते जिस्म ते जेको बाक़ी जेको जिस्म आहे हेठि साइड मथी साइड इन में फ्लैजिला कोन हूंदा आहिनि, बाक़ी ॿिन्ही किनारनि ते फ्लैजिला मौजूदु हूंदा आहिनि एम्फीट्राइकस जे अंदरि। अच्छा, उन खां पोइ आख़िरी टाइप आहे पेरिट्राइकस। पेरिट्राइकस में फ्लैजिला सॼी बॉडी खे सराउंड कयो, चौधारी हर जिस्म जे हर हिसे ते फ्लैजिला मौजूदु हूंदा। त इहे फ्लैजिला जी बेस ते इहे 5 टाइप्स हूंदियूं आहिनि बैक्टीरिया जे अंदरि। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा, महिरबानी।